मटियारी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वॾे वज़ीर जे ख़ासि मामन वीरजी कोहली मटियारी शहर ऐं न्यू सईदाबाद पहुची ज़िले इंतिज़ामिया पारां लॻायल रमज़ान बचत बाज़ार जो दौरो कयो। स्टॉलनि ते मौजूद आम वापे जी शयुनि जा अघ मालूम कया। ख़रीदारनि खां अघनि बाबति मालूमात वरिती। इंतिज़ामिया खे खाद खुराक जूं मयारी शयूं सस्ते अघनि ते अवाम खे ॾियण जी हिदायत कई आहे। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र ब्रीफिंग में ॿुधायो त रमज़ान जे भलारे महीने में अवाम खे महांगाई खां रिलीफ ॾियण लाइ ज़िले हेडक्वार्टर मटियारी हाला न्यू सईदाबाद में बचत बाज़ार क़ाइमु करण खां सवाइ खाधे पीते जी शयुनि जे अघनि ते ज़ाब्तो आणण ऐं रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल करण लाइ आफ़ीसरनि पारां पूरो महीनो बाज़ारनि जो दौरो करे मुनाफ़ाखोरनि ते 2,50,000 खां वधीक ॾंड मरण सां गॾु केतिरनि ई होटलनि ऐं दुकान सील कया विया आहिनि। वार्निंग पिणु ॾिनी वई आहे। मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर जे ख़ासि मामन वीरजी कोहली चयो आहे त सिंध हुकूमत जी हिदायत ते हर ज़िले अंदरि बचत बाज़ारूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि जीअं ग़रीब तबिको सस्ते अघनि ते शयूं ख़रीद करे सघनि। ज़िले इंतिज़ामिया डिप्टी कमिश्नर मटियारी जे अॻुवाणी में वॾे दुकान वारनि चांवरनि ऐं फ्लोर मिल्स होलसेल भाॼियूं मेवा ऐं ॿियूं शयूं वेकिरो कंदड़ ज़मीदारनि ऐं वापारियुनि खे क़ाइल करे बचत बाज़ार में स्टॉल लॻाया आहिनि जिते आम मार्केट जे भेट में सस्तियूं शयूं मौजूद आहिनि। जेको माण्हू स्पेशली थोरो रिआयत ॾिसी करे स्पेशली परे खां पंधु करे ईंदो आहे, इन जो समाज में को जो ख़ासि असरु न पवंदो आहे। पर इहो आहे त उहे माण्हू ग़रीब माण्हू जेको वीचारा नथा अफोर्ड करे सघनि, इहे उन्हनि जे लाइ स्पेशल बचत बाज़ार लॻायो वेंदो आहे। ऐं हींअर असां ॾिठो आहे कि स्पेशली हिते यूटिलिटी या ॿिया इलाही शयूं ख़ासि करे सब्जी वग़ैरह, त उहो जेको मार्केट में असांखे 100-150 रुपया मिले पई आम तौरु, उहा असांखे भिंडी वग़ैरह हिते 60 रुपया किलो मिले थी। अहिड़ी क़िस्म जूं शयूं आहिनि। या आंबड़ी आहे जंहिं पाण चटणी करे हर शौक़ सां खाईंदा आहियूं, उहा मार्केट में 60 रुपया किलो मिले पई, हिते 20 रुपया किलो मिले पई। त उहो वरी DC साहब ऐं ॿियनि तालुके ऐं ज़िले इंतिज़ामिया जेको आहे उहो मिली करे मक़ामी ज़मींदारनि सां या जेके फैक्ट्री जा ओनर आहिनि उन्हनि सां मिली करे उन्हनि चयो त भई सॼो साल तव्हां कमायो था, हिकु महीने में तव्हां ज़ाहिर आहे भलारो महीनो आहे, त इन में असांखे मज़हबी तौर ते बि इहे दर्स ॾिनो थो वञे। असांखे हुकुम आहे त भई तव्हां जेको आहे रमज़ान में जेके वापारी तबिको आहे उनखे तव्हां थोरो रिआयत ॾियो ताकी माण्हुनि खे रिलीफ मिले। त DC साहब ज़ाती तौर ते इनिशिएटिव वठी करे ऐं उन्हनि अटे जा जेके मिलूं आहिनि उन्हनि सां, चांवर जे मिलनि सां या ज़मींदारनि सां जंहिं वटि सब्जियूं ऐं फ्रूट वग़ैरह आहिनि, गिदरो वग़ैरह, उन्हनि सां मिली करे हिते उन जा गाॾा मुक़ररु कराया आहिनि ताकी माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।